पीपुल्स याद में जलसो थी रहियो आहे। जिना बाग में पिंडाल तैयार। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत मरकज़ी अॻवान ख़िताब कंदा। सिंध जो मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला पहुची रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जियाला मुल्क मां गुॾड़े राज जो ख़ात्मो आणींदा। हू कारसाज़ सान्हीअ जे शहीदनि खे सलाम पेश कनि था। इंसाफ़ आहे क़त्ल बोलने जा कया वञनि जेको इल्ज़ाम बोलने जो मथां हया वञनि ऐं जेको उनजे बचण खां वीडियो वायरल बि कराई वञनि जेको तशदुद करे सॼी फिल्म आहे ड्रामेबाज़ी आहे सर। नंढा मौसम ॿार खे छा चमाट कॾहिं हिननि चूंडी न सठी आहे सॼी ज़िंदगीअ में। जंहिंजा अहिड़ा घर जेके पलियल आहिनि उहे छा धक खणंदा। समाजी अॻवान रोशन महबूब राजपर जे वारसनि पुलिस जी जांच खे कहाणी करार ॾेई रद्द करे छॾियो। पुलिस ते करोड़ रुपया वठी खून लोढ़ण जो साज़िश जो इल्ज़ाम। एसएचओ गंबट मुख्य किरदार करार। रोशन महबूब जे वर जो चवणु आहे त संदसि घरवारीअ खे ज़हर ॾेई बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो आहे। एसएसपी खैरपुर लैंड माफ़िया खां करोड़ रुपया वठी जवाबदारनि बदिरां संदसि पुट ई कातिल करार ॾिनो आहे। संदसि पुट ते वहशियाणो तशदुद करे इर्तराफ़ी बयान ॾियारियो वियो आहे। रोशन जो खून लोढ़ण जी कोशिशुनि में एसएचओ गंबट जब्बार मेमण मुख्य किरदार अदा कयो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान काॾे न वेंदो। 5 साल पूरा कंदो। हुकूमत जी ख़ुशकिस्मती आहे जो नालाइक़ अपोज़िशन मिली आहे। नवाज़ शरीफ़ मंसूबे तहत लंडन रवानो थियो। खेसि रोइण जी ज़रूरत नाहे। अफ़गानिस्तान जी हालतुनि सबबि डॉलर जे अघ में इज़ाफ़ो थियो। को बि शक नाहे त महांगाई थी आहे। सॼे मुल्क में सब्सिडी ते हलाई नथो सघिजे। तेल जे अघनि में वाध ते वावेला कई पई वञे। दुनिया में पेट्रोल महांगो थींदो त हिते बि थींदो। असां अलॻि सयारे ते न आहियूं। दुनिया में तेल ऐं गैस सस्ता थींदा त पाकिस्तान में अघ बि घटि थींदा। मुआशी ॾुखियायूं आरज़ी आहिनि। हिकु क़ौम थी मुंहुं ॾींदा। इंडस्ट्री ज़राअत ऐं अॾावती शोबो मुनाफ़ो कमाए रहियो आहे। पौरियतुनि जी पघारुनि में वाध करे आमदनी ऐं रोज़गार में इज़ाफ़ो महांगाई जो ट्रोड़ आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 17 मरीज़ फ़ौत। अंग वधी 28,269 थी वियो। 720 नवां केस ज़ाहिर थियण बाद 12,64,384 खां वधीक वायरस मुतासिर। 26,237 एक्टिव केस। 12,09,878 मरीज़ सेहतियाब। आकारी केसनि जी शरह 1.60% रिकॉर्ड कई वई। मिठियाणी में दुकानदारनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। वापारियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वापारियुनि जो चवणु आहे त पुलिस बिना कंहिं जवाज़ दुकानदारनि खे गिरफ़्तार करे रही आहे। 2 दुकानदारनि ते सोपारियूं विकिरो करण जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो। कुंडरी में बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ औरतुनि ऐं ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस रेवाचंद कोहली जे कातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी वई आहे। जवाबदार केस तां हथ खणण लाइ खेनि धमकियूं ॾेई रहिया आहिनि। चक भरिसां हथियारबंद हिक ॼणे खे अगवा करे विया। मोहम्मद उमर राजपूत जे अगवा खां पोइ पुलिस तरफ़ां इलाइक़े जी नाकाबंदी। नवाब अली मोहम्मद वेझो दौलतपुर शाख खे 30 फुट घारो। 7 एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणनि तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जूं कोशिशूं। ऐं T20 वर्ल्ड कप जी शुरूआत अॼु खां थी रही आहे। पहिरीं क्वालिफाइंग मैच में मेज़बान गॾियल अरब इमारात ऐं ओमान आम्हूं साम्हूं। क़ौमी क्रिकेट टीम पंहिंजी पहिरीं मैच 24 नवंबर ते भारत ख़िलाफ़ खेॾंदी।